मांझन तालके जे बोड सटियल गोठ पहलवान खोसो में ILO जे सहकार सां गरीब पोरियतन जे 35 घरनि जी मरम्मत ऐं बहालीअ वारो कमु मुकमल थी वियो आहे। इदारे जे कंट्री हेड इलाइक़े में पहुची मंसूबे जो जाइज़ो वरितो। वधीक तफ़सील कोटड़ीअ मां दीदार मल्हा जी हिन रिपोर्ट में ॾिसूं था। पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन पारां इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन जे सहकार सां मांझन तालके जे गोठ पहलवान खोसो में गरीब पोरियतन के 35 घरनि जी मरम्मत ऐं तामीर कराए ॾिनी वई आहे। ताज़नि बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि गोठ पहलवान खोसो सख़्तु मुतासिर थियो, जिते केतिराई कचा पका घर ढही पिया ऐं पोरियत बेरोज़गार थी विया हुआ। ILO जे बिल्डिंग बैक बेटर प्रोग्राम तहत मुतासिर ॻोठाणनि जी माली सहायता कंदे खेनि 35 घरनि जी मरम्मत ऐं तामीर कराए ॾिनी वई आहे। आलमी इदारे जे कंट्री डायरेक्टर मिस्टर थॉम ॻोठ जो दौरो करे तामीर थियल घरनि जो जाइज़ो वरितो। We working together with the UN system and with the development community on a response plan, and the ILO would like to expand these type of activities to other areas as well. पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन ऐं ILO जी टीम जॾहिं मुतासिर ॻोठ पहुती त ॻोठाणनि खेनि अजरक जी सूखड़ी पेश कंदे भलीकार कयो। उन मौक़े ते वकार मेमन, गुलाम मुर्तज़ा खासकेली ऐं साले बबर ॻोठ में करायल कमनि बाबति आगाही ॾिनी, जॾहिं त लेबर खाते जामशोर जे ऑफिसरनि जी मौजूदगी में एग्रीकल्चर यूनियन पिणु जोड़ी वई। असांजी जेका लेबर डिपार्टमेंट जी टेक्निकल सपोर्ट आहे, हेल्प आहे, उहा हिन सां गॾु आहे। उन जो इहो आहे त असां जेको ॿाहिरां प्रोग्राम थियो उन में असांजो डायरेक्टर जनरल सिंध, रीजनल डायरेक्टर साहब मौजूदु हुयासीं। अॼु बि असां हिते मौजूदु आहियूं ऐं असां हर जेका टेक्निकल सपोर्ट आहे ला जे हवाले सां, फैसिलिटेशन जे हवाले सां असां मुहैया कयूं पिया। महीने खनि खां वठी प्रोग्राम हले पियो। हे आरजी प्रोग्राम हो टेम्पररी हिकिड़े महीने जे लाइ, जेको अॼु तक़रीबन मुकमिल थियो आहे। हिते अञा ताईं बि को साफ़ पाणी कोन्हे, बावजूदि 4 पंप लॻल आहिनि, लेकिन उन्हनि जो पाणी जेको आहे तो मुज़र सिहत आहे। ॿिए तरफ़ ॻोठ पहलवान खोसो जे पोरियतन तबाह थियल घरनि जी बहाली ते इंतहाई ख़ुशी जो इज़हार कयो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लेबर फेडरेशन तरफ़ां जी कम सॼी सिंध में कयो पिया आहिनि, अहिड़ी ॿियनि तंज़ीमुनि खे बि अॻिते अचणु घुरिजे जीअं मुतासिरनि जी वार थी सघे। कैमरा टीम सां गॾु दीदार अली मल्हा, SS न्यूज़, कोटड़ी।